अस्सलामुअलैकुम नाज़रीन। ग़ुलाम हुसैन उमराणी जो शराब पीअण खां पोइ हिकु वीडियो वायरल थी वियो आहे सोशल मीडिया ते। ऐं उन खां पोइ ग़ुलाम हुसैन उमराणी ते सख़्तु तनक़ीद कयो पियो वञे। दोस्तो, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन उमराणी हिन वीडियो जे बारे में छा चयो आहे। इहो मां तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तो, वीडियो शुरू करण खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तो, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं ग़ुलाम हुसैन उमराणी जो हिकु महफ़िल वीडियो वायरल थी वियो हो, जंहिंमें ग़ुलाम हुसैन उमराणी शराब पीअण खां पोइ कलाम ॻाए रहियो हो। ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी शराब पीअण जे करे धुत थी हेठि ज़मीन ते किरी पियो ऐं माण्हुनि खेसि खणी मथे विहारियो। ऐं हुन खां पोइ ग़ुलाम हुसैन उमराणी जा काफ़ी वीडिया सोशल मीडिया ते वायरल थी विया। ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी पंहिंजे वीडियो में चयो त इहा मूंखां ग़लती थी आहे ऐं मूंखां हज़ारें ख़ताऊं थी आहिनि। ऐं हुन चयो आहे त मां पूरे सिंध खां माफ़ी थो वठां। ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी पूरे सिंध खां माफ़ी वरिती आहे। दोस्तो, उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।